अस्सलाम वालेकुम चाचा हाशिम। वालेकुम अस्सलाम। मुखे खबर है ने दोस्त जो पुछण आयो होंदे पर इने नु भागे मुखा न पुछ जाई। नको मां दोस्त जो पुछा करण आयो हां नहीं वरी मां तो ओधर ते सामान वठण आयो हां। बाकी छाजे लायो ही ओधर ते सामान कतई कोन नींदो सही जेड़ो दोस्तू ओड़ा दोस्तू जा दोस्त। न न चाचा चवाए बतो तो मां ओधर ते सामान वठण कोन आयो हां। त पो पिटिया आयो छाजे लाई ते हिकड़ो अर्ज खणी आयो हां। भौंक मुजो मतलब है त चो अर्ज यो आ उस्ताद सफा डुचड़जी आ सफा गरीब थी आ तवा उते हथ रखो रुपए को हलाका मां चवा तो थोरो हथ रखो तो हथ रखियो न सफा खराब थी विंदो। चाचा चोरियूं कंदो बदजी विंदो थाणन ते ठगियूं कंदो माण्हुनि सां तू ही परेशान थींदे न तेने करे मां चवा तो तू उते हथ रख। पो बाकी वाला छा कया तू ही तो बुधाए। चाचा मां तो चवा तू उनके पाण सां गॾु दुकान ते विहारीस। माने दुकान जी तबाही कराया। छो तबाही कंदो दोस्तू के दुकान ते विहारींदस ऐं पाण बीठो होंदो वरी कुकड़न जी बेल ते। न न चाचा असुर ये शौक़ पाण छॾना अथई। ठीक है वरी मां सोचा तो ऐं शादी सां सलाह कया थो। हाँ हाँ भली भली शादी सां शौक़ सां सलाह कयो मेहरबानी कयो हाणे मां हलां तो। ये ॻाल्हि तो भली करे वियो आहे माड़ू जी भी मुखे जरूरत है पर दोस्तू भी नुभागो सुधरे न। मासी सफूरा मुबारक दई। छाजी मुबारक दई पीरू मार जियो छा। पीरू केड़ो भागेलो आजो मारजी विंदो। मो दुश्मन ता है ना असांजो असांजो असांजो। पो छाजी मुबारक तो दी बाकी खूनी जी चाचा खूनी लभियो लभियो लभियो। हां पुलिस बची वई हुस। आई शुक्र अल्लाह जो चाचा खूनी जिंदा है मां तो उनके मौत आहे छड़ियो कदो का यो बुध त राजू पुट भला यो अदा भाऊ घर कदे इंदो जडे पुलिस छडे केस ज़ाहिर थिया त जाम ये केस पे हलंदा राजू फिलहाल तो जमानत के बाहर इंदो न सुभाणे अदालत में पेश कंदस। तो असा भी हलंदासी अदालत में अदालत में अदालत में। ओ तुंजी गवाही अदालत में कबूल कोन कंदा। छो न कबूल कंदा कबूल कंदा कबूल कंदा कबूल कंदा। औरत जी जमानत अदालत में कबूल कोन कंदा आहिनि। मां औरत ना आया मां त छोकरी आया छोकरी आया छोकरी आया। ओ से बिटी जमानत में पैसा या का कीमती शे रखनी पवंदी आ इतोड आहे छा जो तू जमानत में रखंदी आ। अम्मा मुके चाचे खूनी जी सिक लगी है हलो तो जेल में मिली अचूस मिली अचूस मिली अचूस। जमानत का पो घर में इंदो बाकी जेल में मिलण छोलूस। राजू खूनी जमानत का पो घर इंदो न के जमानत खयस त खूनी जी जमानत हूं खणंदो त केर कोन पर रईस रांधी के चऊं था वो जमानत खणंदो उन हिसा के चंगायू के जो रईस उन जमानत कराइंदो उन के अम्मा चवंदी किया मां किया मां किया मां। हाँ मां वनी चवा थी रही सके तो खूनी जी जमानत खण मुझो चवण कोन मोटाइंदो। अम्मा ओ हलूं 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 कारे रेस रांधी केडे उन सिलू मुर्ची वियान पर रेस उन के लाइ केड़ो जवाब दिनो आ अलाए हा की अलाए न खबर खुदा के। मां थी रईस सां फोन ते ॻाल्हायां हा कंदो छो न कंदो हाणे ई थी ॻाल्हायांसि। सेठी मां तुंहिंजा दवा वठी आया। छाजी 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 इने जी हिन जी हाँ ये पी तू ठीक थी वञे। मुरादा मां ठीक थी वियोसि मां हाणे सभु कुझु ॿुधां पियो हितां जो त ठहियो ॿाहिरियों आवाज़ ॿुधां पियो वाह जी दवा हुई। अबा ता हाणे ईअं समझो तव्हांजे कननि जो सॼो गंद निकिरी वियो अथव। बस अल्लाह करे त बाबे जो अंदर जो गंद भी साफ़ थिए ऐं नियत भी कसोली थिएसि। छा चए छो अबा तो इहो कोन ॿुधो छा तो पाण त चयो माणी घर जो आवाज़ भी ॿुधी सघां थो ऐं ॿाहिरि जो आवाज़ ॿुधां थो पोइ इहो आवाज़ तो कोन ॿुधो। तूं चपन में पई ॻाल्हाई ॾाढियां ॻाल्हाए न। अबा मां अल्लाह जो शुक्र थी कयां इहा कननि जी न ॿुधण वारी बीमारी न त तव्हांजो सिर खणे आ। दवा में ॾाढो असर हो सॼी राति मुंहिंजे कननि में जंगी जहाज पे हलिया बमबारी पे थी मूं सोचो त मुंहिंजा इहे कन हाणे मोहन जे दड़े जा खंडरात थी वेंदा पर सुबुह जो उथुसि त कमाल थी वियो काॾे विया जहाज काॾे वई बमबारी हर ॻाल्हि चिटी पे ॿुधां वाह जी कमाल जी दवा हुई असल हिकिड़े वज़न ई कमु ॾेखारे छॾियो। मता न भाई अबा तूं ही शादीअ खे ग़लति सम्झंदो ई पर शादी अहिड़ो नाहे ॾिस कहिड़ी दवा तोखे वठी ॾिनई तो जल्दी ठीक थी वे ऐं शादी अबा कम जो माण्हू आ
किथां किथां रुली वञी ऐं तुंहिंजे लाइ दवा हथ कयईं। ऐं मूं छा कयो शादी खे? हुन वीचारे खे अबा तूं पाण जो घर अचण कोन ॾींदो हुए। मां न सपूरा पर उहो त ख़्वाब हो, मूंखां त इहो ख़्वाब विसरे ई कोन थो। सपूरा सॼो ॾींहुं मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हले पई जीअं टीवीअ में फिल्म हलंदी आहे। घणो ई विसारण जी कोशिशि कयां थो पर ख़्वाब वारी सपूरा ॼण अॻियां बीठी आहे। पोइ वञो अबा सपूरा जे घर ऐं वञी हाल अहवाल ॾेई अचोसि। हणीस खॾ में, मूंखे त ॾिठे ई कान थी वणे। मां तो घर वञासि, मुंहिंजी जापानी कांगण। बाक़ी शादी मिलियो त महिरबानी चई छॾींदोसांसि। मिलंदो, वञा थो ॿाहिरि, नेठि त मिलंदो। शुक्र अल्लाह जो, देरी सही पर बाबे खे इहा ॻाल्हि सम्झ में त आई। शादीअ जे लाइ हाणे राज़ी बि थी वियो आहे। जानो ॿुधी थो न त खूनी जेल मां निकिरी आयो आहे। हल तरी मुबारक हुजेसि। अरे हाणे इन खॾ में असांजो छा वञे? यार सफ़ा को बादशाह आहीं। हवा चवंदा आहिनि त कख में बि कमु पवंदो आहे। मुबारक हुजो, असांखे मुबारक हुजो। असांजो खूनी रईस खटे आयो, छा जेल मां छुटी आयो, खटी आयो ख़ैर। हो जमालो जमालो जानो कहिड़ो असां हुनखे पाण खे ॾाढी मुबारक ॾियो। असां हुनखे चमचनि खे मुबारक ॾींदासीं, उहे पाण खूनी खे ॿुधाईंदा त साची जानो मुबारक ॾिनियूं। मिर्चू सिलू खूनीअ जी जेल मां निकिरण जी मुबारक अथव। अरे छाजियूं मुबारकियूं? खूनी को जड़ो उमिरि सां मोटी आयो आहे, जंहिंजूं मुबारकियूं था ॾियनि प्लीज़ त कंहिं जाइ जा। असांखे त अव्हांजो मुंहुं ई कोन्हे वणंदो। अल्लाह उमिरि कैद जी सज़ा खां बचायो अथसि ऐं नई ज़िंदगी मिली अथसि, उन जूं मुबारकूं। तव्हां ॾींहं छा ज़िंदगी? तव्हांजा हथ पेर अॻु में ई जुअ में कारा लॻा पिया। हलो हलो कख पन थियो त हलो। चङाई जो वक़्तु ई न आहे। असांजी चङाई छुटी जो जेल मां आज़ाद थियण जूं मुबारकूं था ॾियूं। ए कोकियूं खपनि अव्हांजूं मुबारकियूं? हा मुबारकियूं था ॾियनि बाबा। मुबारकियूं खूनीअ खे उन ॾींहुं खपनि जेके अच्छा उजरा हूंदनि। अव्हांजा हथ सॼा कारा लॻा पिया आहिनि जुआ में। मुबारकियूं ॾियण आया। वॾा इज़त वारा मुंहिंजे हाणे हल हल हलिया इज़त लड़ लूज़ नट बाबा चई न हाणे इहे उहे न आहिनि रहिया। बाबा हिननि खे पुलिस पादर हणी हिन जो मेजालो फेराए विझो आहे। तोखे त मां झलियो हो न त तूं कंहिंजी ॻाल्हि खे सम्झी कोन पो। हल त हाणे हलूं। अम्मा ॾिस मां ठीक थी वई आहियां न, कंध बि हाणे नथो हले ऐं 3 दफ़ा का ॻाल्हि बि नथी कयां। अरे वाह, इहो त वॾो मौजज़ो थी वियो। पहिरीं वज़न में एॾो फ़र्क़ु पइजी वियो। अम्मा इहो दवा जो न राजू जो कमाल आहे। राजू जो कमाल छा में आहे? राजू और हिकिड़ो हकीम जो पुटु आहे। कमाल त दवा जो आहे। बाक़ी हा वठी राजू आयो आहे त इहो उन जो कमु साराह जोॻो आहे। अम्मा अॼु ख़बर पई न त राजू वॾे कम जो आइटम आहे। हरो भरो एतिरी तारीफ़ न करे, एॾो भलो बि कोन्हे जेतिरी तारीफ़ थी करी। अम्मा तोखे त को बि माण्हू नथो वणे जंहिंखे मां ऐब थी कढंदी वठी। अम्मा किथां थी वञी? वञा थी अम्मा चाचा ॾांहुं। ॿियो काॾे वेंदसि? चाचो खूनी अची वियो आहे छा? हा आयो हूंदो। अम्मा पोइ तूं छा लाइ थी वञी? चाचो पाणे घर ई ईंदो। इहो ई त चवण थी वञासि। हिन में चवण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे चाचो ॻोठ में ईंदो त पहिरां त घर ई ईंदो न। इहो ई त चवण थी वञासि त घर न अचे। घर न अचे? अॻु में असां हिन चाचे खूनीअ जे करे घणो बदनाम थिया आहियूं। हाणे झले थी अचांसि त तुंहिंजो रस्तो अलॻि असांजो रस्तो अलॻि। हेॾे न अचिजांइ। तुंहिंजूं राहूं अलॻि असांजूं राहूं अलॻि। हाणे असांजे घर अचण जी कोशिशि न कजांइ। अम्मा छा अम्मा? हा मुई त रेस रांदि कंहिंखे मिंट कई, ज़मानत कराए ॿाहिरि कढायोमांसि। इहो ई काफ़ी अथसि। हुजेसि थोरो वरी असांजे संग जो कंहिंखे आसरो ॾेई उन्हनि खां पैसा वठे। इन जे करे मां हुनखे पाण खां लातालुक थी कयांसि। माण्हुनि सां ठगियूं करे, चोरियूं करे, ॻोठ में झेड़ाए पछड़ियूं करे, तॾहिं बि मूं तुंहिंजे चाचे खे बर्दाश्त कयो। जॾहिं खां न असांजे संगनि जा पैसा वठण हुन शुरू कया माण्हुनि खां, तॾहिं खां मूंखे हिन चाचे खां नफ़रत थी वई आहे। अम्मा अॼु त टांडा लॻी पई आहीं। कीअं न थिया टांडा? इन खूनीअ सां घटि कई आहे। तुंहिंजे संगनि जा पूरा 5 लख पीरू खां वठी खाई वियो आहे। पीरू अचे असांजे पोयां पइजी वियो। इहे सभई किरता धरता कईंजा आहिनि तुंहिंजे चाचे जूं महिरबानियूं न। हा वाह मां वाह, अम्मा घटई फिरणी घणी थी लॻी। जेको बि सम्झे इन खूनी लांतीअ जे करे रेस रांदि को बि असां ते हाणे तवजो घटि थो ॾे। हाणे रेस रांदि को लिफ्ट ई कोन थो कराए।
अञा जो अॻिते हली मसला वधनि, इन जे करे मां खूनीअ सां रिश्ता टोड़ण थी चाहियां। लिटी कोन थो कराए, इन खां अॻु जो मामला घणा ख़राब थियनि। मां खूनीअ सां पंहिंजा सिलसिला ख़तम करण थी चाहियां। सपूरा काॾे वञे? हाँ वञे काॾे सपूरा? सपूरा हुई त सुखी, पर हाणे थी आहे ॾाढी दुखी। अम्मा पोइ मां बि हलां? हा हल भली, हल त पोइ हलो। हल हलिया। पीरू आखिर झेड़ो आहे छा ते? झेड़ो संगत या ऐं वाह खूनीअ जी भाइटीअ जेका कुंवारी वेठी आहे। न बा खूनीअ में इंसान अहिड़ो त किथे आहे, हराम जानवर अहिड़ो त पियल अथसि। भली सोन जी पॉलिश करायोसि, पर हूंदो उहो साॻो खूनी। पर रईस खूनी असांखे केॾांहुं वठी हलंदो? रईस खूनी चवे तो हाण मूंखे रईस न, हाण मूंखे फ़कीर खूनी चवंदा करियो। मूं तव्हांखे हिन वक़्तु इन लाइ तकलीफ़ ॾिनी आहे जो माण्हू चवंदा आहिनि त दोस्त ॾुखे वक़्त में कमु ईंदो आहे, ऐं हिन वक़्तु आउं तकलीफ़ में आहियां, मुंहिंजो साथ ॾियो। हुकुम कर पीरू, तूं असांजो दोस्त न पर भाउ आहीं। पीरू तूं घबराए न, असांजो हर वक़्तु तोसां ई साथ हूंदो। तूं ॿुधाए त करणो छा आहे? झेड़ो करणो आहे गुलू। कंहिंसां? खूनीअ सां। खूनी त जेल में आहे न, आज़ाद थी वियो आहे अॼु ई। पीरू आखिर झेड़ो आहे छा ते? झेड़ो संगत या ऐं वाह खूनीअ जी भाइटीअ जेका कुंवारी वेठी आहे। हा हा इहा छोकिरी भलड़ी आहे। तॾहिं त मां छितो थियो आहियां, छो जो खूनीअ मूंखां 5 लख वरिता आहिनि। 5 लख त इन छोकिरी लाइ थोरा आहिनि। 5 लख ॾिना आहिनि ऐं 5 लख ॿिया घुरनि था। पीरू पोइ ॾेई खणी शादी कर न। नथा ॾियनि न। छो? खूनी संग जा 5 लख वठी भॼी वियो, ऐं मां जॾहिं मासी सफ़ुरा खे चयो त उन ठुप जवाबु ॾेई छॾियो। मां चयो मूंखे भला पैसा वापसि कयो, ऐं हुन चयो त तो पैसा खूनीअ खे ॾिना आहिनि उन खां वठि न। ऐं जॾहिं रईस रांदीके खे मूं दाह ॾिनी त उहो धुर बणिजी वरी उन्हनि जी पियो सपोर्ट करे, ऐं झेड़े खां सवाइ मूं वटि त को ॿियो रस्तो ई कोन्हे। माना त खूनीअ खां 5 लख वापसि वठणा आहिनि न? न संग वठणो आहे। संग न ॾियनि त? बाह खणणी आहे ऐं मूंखे शादी करणी आहे, इहो मुंहिंजो ज़िद आहे। तूं घबराए न पीरू, तूं जीअं चवंदे ईअं ई थींदो। झेड़ो असां मुड़ुसीअ सां कंदासीं, ऐं पोइ तोखे बि मुड़ुसु माण्हू थियणो पवंदो। मां मुड़ुसु माण्हू आहियां तॾहिं त तव्हांखे घुरायो आहे। त पोइ आख़िरी दफ़ो खूनीअ सां ॻाल्हाए ॾिस त छा थो चए। मूंखे ख़बर आहे जवाबु ॾींदो। अगरि जे जवाबु ॾींदो त झेड़ो कंदासींसि। मञे वञे थो त पोइ झेड़ो छो कयूं? ठीकु आहे, तव्हां चओ था त ॻाल्हायां थो, पर तव्हांखे 2 टे ॾींहं ते रहणो पवंदो। अॻु ई घणी लेट थी वई आहे। पीरू पहिरियां तूं रईस रांदीके ऐं खूनीअ जी मयार ला, पोइ जीअं तूं चवंदे ईअं ई कंदासीं। अरे शादी तुम्हारो यार मैदान ते अची वियो अथई। कहिड़ो यार मुआरो? अरे इहो ई जेको पाण खे रेस पियो सॾ आहे। रेस माना खूनी? हा हा कल्ह कराईमांसि ज़मानत। छा कयूं यार, आहे त टीप ॾियण जहिड़ो, पर मिड़ी सपूरा जी मिंथ जे करे ज़मानत खईमांसि। बसि हुजेसि थोरो सपूरा ते। लूसी छा ॼाणे थोरनि मां रईस। हाणे ॾिसजो इन ठगनि फ्राडनि जा ददका हूंदा, नहा त मुल्क ठरियो पियो न। शादी मूंखे लॻे थो त हाणे मिड़ी कुझु सुधरियो आहे। पुलिस जी मार आहे, न का ख़बर न का चार। बाबा खूनीअ खे पादर छा कंदा? नोत बाबा। ॿी ख़बर पई अथव? हाणे वरी शराफ़त जो बुरको पातो अथसि। कीअं? असां मथे ते अची टोपी निमाज़नि वारी, हथ में तस्बीह, अलाह अलाह कंदो थो त ॼण सफ़ा शरीफ़ थी वियो आहे, अहिड़ो थो लॻे। अरे ईअं न चइबो आहे, मतां वाक़ई बि शरीफ़ थी वियो हुजे। अलाह साईं कंहिंखे केॾी महिल बि हिदायत ॾेई सघे थो। न बा खूनीअ में इंसान अहिड़ो त किथे आहे, हराम जानवर अहिड़ो त पियल अथसि। भली सोन जी पॉलिश करायोसि, पर हूंदो उहो साॻो खूनी। जेकॾहिं वरी हराम पई कई त मां खणंदोमांसि ज़मानत तां हथ। मिड़ी थोरो कंहिं माई सपूरा ते मन राज़ी थी पए। अरे तव्हां सफ़ा बोगलायो पियो छा? मुंहिंजो मतिलबु आहे त सफ़ा सादा आहियो, ॻाल्हि कयोसि सिधी हरबोर था लेट कयो। न हाणे कम खे खणबो। भली हाणे यार अकेलाई में रातियूं कोन थियूं गुज़रनि। चवां थो त को हुजे मिड़ी कचहरी लाइ, जंहिंसां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे मिड़ी दिलि खे विंदरायां। अरे सभु देरि न कयो न। हा देरि नथा कयूं, पर यार ॻाल्हि ॿुध, खूनी हिन महिल ताईं महिरबानी चवण बि कोन आयो आहे। मूं तव्हांखे ॿुधायां न, खूनी आहे न पहिरें नंबर ते लूसी आहे। मेरे घणा ॾींहं थी विया ॾंदड़ न आहे ॾिनी, वात मां धप पई अचे। अॼु हिन निम मां ॾंदड़ पटे, असां ॾंदड़ खे बि चमकायां ऐं वात मां धप बि ख़तमु कयां।
ये धप माण्हू खे मारियो बि हाँ? धप? अरे सिलू छाजी धप? कहिड़ी धप? किथे आ धप? अरे चरिया 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 तेरे माण्हू अंदर नाए कंदो न 10-15 ॾींहं त वात मां धप ईंदी आहे। आऊं बि चवां मूं सम्झो को ढूंढ छाजो आहे किथे को कुतो बुतो मोह पियो आहे अलाए छा। तूं पंहिंजी बकवास बंदि कर। तूं ॿुधाए छा जे लाइ आयो आहीं? हा मूंखे रईस खूनी मोकिलियो आहे चई वञी सिलूअ खे वठी अचे। पर रईस खूनी असांखे केॾांहुं वठी हलंदो? रईस खूनी चवे तो हाण मूंखे रईस न हाण मूंखे फ़कीर खूनी चवंदा करियो। हल पुलिस जे मोचन एॾो असर कयो अथसि जो रईस मां फ़कीर थी वियो। मूं चयोसि मूं चयो खूनी साहब हाण भले पाण खे फ़कीर सॾा पर माण्हू त तोखे उहो साॻियूं खूनी चवंदा। चवे पियो हा हा दाग लाहिण लाइ कुझु वक़्तु ज़रूरु लॻंदो। अरे मिर्चू चरिया पोइ तूं ईअं चवे था न तोखे पंहिंजा धंधा पंहिंजा करतूत इहे सभु मटाइणा पवंदा। तूं छा थो सम्झी त मां ईअं कोन चयोमांसि। अरे चवे पियो त आऊं पंहिंजा सभु करतूत जेल में छॾे साफ़ थी फ़कीर थी पोइ पहुतो आहियां। हूअं बि जेके पाण खे फ़कीर था सॾाइनि न उन्हनि जा धंधा ऐं करतूत मूंखां लिकल कोन्हनि। सुञाणा त उन्हनि सभिनी फ़कीरनि खे इहे सभु मुंहिंजड़ा फ़कीर अथई। पोइ मूं चयोसि खूनी फ़कीर असां बि तो जहिड़ा खूनी फ़कीर थियूं। पोइ बाबा चयईं त तव्हां भले पाण खे चुनू करायो तॾहिं बि तव्हांखे माण्हू फ़कीर कोन चवंदा। तव्हां इहे चोर भलायो। इन जी माना त खूनी फ़कीर लांढीअ ते वेठो हूंदो। हाणे सॼे ॻोठ जा माण्हू ईंदा खेसि मुबारकूं ॾियण। केरु मुबारकूं ॾियण ईंदसि? ॻोठ वारा त कोन ईंदा। ऐं सिलू ॻोठ जा माण्हू मुबारकूं कोन ॾींदसि। इहो अकेलो हिते लांढीअ ते कन कढे वेठो हूंदो। इहा ॻाल्हि तोरी सही आहे। घर जा माण्हू खे मुबारक ॾियण त ठीकु आहे बाक़ी इज़त वारो पूरो आहे। चाचा ओ चाचा छा है केड़ो हाँ तो फाटे जो रंभी पियो। चाचा हाणे बेइज्जती न कंदो कर मुंहिंजी। मूड़ केड़ी तुंहिंजी बेइज्जती कई आ? ईअं रुखो रुखो थो ॻाल्हाईं न मूंखे महसूस थो ॼण तूं मुंहिंजी बेइज्जती बि थो करीं। मुंहिंजो ॻाल्हाइण अहिड़ो आहे तूं पंहिंजी ख़बर कर कीअं आयो आहीं। चाचा तव्हां बक्तीअ खे कुझु चई आया हो मुंहिंजे बारे में? अरे ॿुध मां तुंहिंजो को मंगेंदो आहियां जो तूं मूं ॾे माण्हू थो मोकिली पाण बि चई सघीं थो न पाण छो नथो चवीं? न चाचा मां बक्तीअ खां बि कसम खयो मां तव्हां सां बि कसम थो खणां त मूं हुननि खे नाहे मोकिलियो। मूंखे ख़बर ई न आहे हिन ॻाल्हि जी। मूंखे चवीं हा न त दुकान ते तोखे विहारियां थो पर भाॼी वारो हशर न कजां दुकान सां। न न मां चरियो आहियां छा? चरियो नाही पर आहीं त लाग़ज़ न ॿियो लापरवाह। फ़ाइदे नुक़सान जी ख़बर ई कान थी पवनी। दुकान ते 4 दोॾा करे वेहबो आहे। मूं वटि त 2 दोॾा आहिनि। 2 दोॾा तव्हां पंहिंजा ॾियो 4 थी पवंदा पोइ 4 दोॾनि सां मां सॼो कमु सिधो करे हलाईंदुसि। पोइ चाचा इहे 2 दोॾा मूंखे पंहिंजा उधारा ॾे। मां के दोॾा ॾींदोमांइ पंहिंजे दोॾनि खां कमु वठ। कहिड़ी पोड़ीअ जे कढ थो वञी? मां हलाए थो खाने मां सभु पैसा खणी थो वञाए। मुंहिंजो मतिलबु आहे त पैसा सभु खीसे में खयो थो वञी। हिते दुकान ते ज़रूरत पए त मां लेखा किथां कंदुसि? चवीं छा थो? मुंहिंजो मतिलबु आहे सभु पैसा खीसे में खयो थो वञी न सुभाणे गिराक अचे त खुलिया पैसा किथां आणियां? मिड़ई हेरा फेरी करे कम खे हलाइजाए। ठीकु आहे मां हाणे हलाए थो। ठीकु आहे ठीकु आहे हथ सां जेको हेरा फेरी कजे हेरा फेरीअ में पैसा खुलिया किथां ईंदा? हलो ठीकु आहे। अल्लाह करे मासड़ जे कननि जी ॿोड़ा बि ख़तम थिए न त मासड़ जे कननि में गज़ी लॻराइणी पवंदी आहे। गज़ी गज़ी शादी भाभी जी ॿोड़ा बि ख़तम थी वई हाणे ॿुधे बि थो। मता न मनी मुआरी दवा कम करे ॾेखारियो न। ॻाल्हि वणेई तुआरी दवा उहा शादी तो पाण दवा ठाही? न न केड़ो मां हकीम लुकमान जे पाड़े जो मां दवा ठाही। अलाए केड़ी खबर रेस रांदीगे सां गॾु रही रही तू भी मता हकीम थी वियो हुजी। हिकमत का सवाइ रेस खां ॿिया कम खोड़ सिखियो आहियां। ॿिया केड़ा कम वरी सिखियो आहीं? मिसाल हार नारियुनि खे कीअं दाबा ॾिबाइनि कमदार खे कीअं हलाइबो आहे ॻोठ में जेको ॿिज भाण जो मसइलो थींदो आहे बनी जो मसइलो थींदो आहे पाणी जो मसइलो थींदो आहे उन्हनि सभिनी जो हल मूं वटि आहे। रेस मूंखे सेखारियो आहे। हाणे ईअं सम्झो अधु वॾेरो मां थी वियो अधु वॾेरो। दुआ कर त पूरो वॾेरो थियां पोइ मां तोसां शादी कयां। हल हाणे जॾहिं तूं वॾेरो थींदे पोइ तूं मूंसां शादी कंदे। शादी तू भी सवा सुस्त आहीं। सुस्त न आहियां चुस्त आहियां चुस्त। मुरादा कंहिंसां थी ॻाल्हाईं? अबा शादी आयो आहे शादी।
बी मां मासड़ सां मिली अचां हा मासड़ मासड़ ने मन थी वे न मन थी वियोसि कीअं माना वो हीअं माना तुवारा कन कीटा थी विया हा 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 त पोइ महिरबानी कोन चई कहिड़ो दवा तो ठाही जो तोखे महिरबानी चवां ठाही त मूं कोन ई वठी त मां आयुसि न मासड़ न त ताईं कननि में हथ विझो घोड़ा घोड़ा पाड़े हेॾे विड़ाए वियो करी हां ॿियो मासड़ ॿी ॻाल्हि ॿुध मां तुंहिंजो ॿियो अधु कमु करे आयो आहियां कहिड़ो पर अधु छो सॼो छो न अधु मूं कयो सॼो तूं कंदे तॾहिं त मुंहिंजो कमु थींदो न कहिड़ो सभ खां पहिरियां मां पंहिंजो कमु ॿुधायां या तो वारो कमु ॿुधायां तो वारे कम जी मूंखे ख़बर आहे तूं मूंखे मूं वारो कमु ॿुधाए तो वारो कमु इहो आहे जेको अधु थी चुको आहे ॿुधाई थो या ॾियां लट लोट वारी मासी सबूर सां कुझु राज़ी थी आहे तूं उन सां मुलाक़ात लाइ तयारु थी हरगिज़ न मां इन ज़ालिम औरत वैशी सिफ़त दरंदी सां कॾहिं कोन मिलंदुसि मासड़ वरी छा थी हिकु त वरी ट्रेशन मटिजी वई अथई हूअं त सफ़ुरा खां सवाइ तुंहिंजो साह अंदरि ॿाहिरि पियो थींदो हाणे ॾिसंदो सां मिलंदो सास न त साह अंदरि ॿाहिरि थींदो आख़िर छो छा ॻाल्हि आहे मूंखे त ॿुधाए न बाबा बसि नफ़रत थी वई आहे उनखां हाणे मां उनजो सुकल पाबोड़े जहिड़ो मुंहुं ॾिसण ई नथो चाहियां मास्टर वरी इहो कीअं थो करी तूं मिलंदेसि त मूं वारो कमु थींदो न भाउ तूं न मिलंदे त मूं वारो कमु कोन थींदो इन करे तूं तकिड़ो थियल हलूं था मासी सफ़ुरा जे घर हली मिलूंसि था ऐं तोखे चाहियां पिया हुते टाइम सां ऐं ॿुध मुरादा खे वठी हलूं न बसि मां त उन्हनि जे घर कोन हलंदुसि पर मुरादा बि कान हलंदी इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे भला पहिरियों फ़ैसिलो करे कयो ई मां पहिरियों फ़ैसिलो अञा ताईं कयो ई न आहे पर तूं छो मुंहिंजो मग़ज़ खाधो आहे तोखे ॿियो को कमकार कोन्हे छा हल हाणे हल अड़े हल अड़े अञा बीठो वई मता वियो ई मूंखे बि कणिक जी तयार फसल वांगुरु जार हकलणी थी पए मता खून जे मुंह चढ़ियो ई अच्छा बा मुंह ख़राब थी वियो अथसि या मोचड़नि में असांजे रिपोर्टनि ते हू खजी वियो इन लाइ असां ते हू कावड़े वेठो आहे मानी खाईंदासीं सोब रोड वारी होटल असुल संदुल ते वेही मूंखे त हीअं लॻे थो त अम्मा जो रोअण ॾेखाओ माण्हुनि खे बि ॿुधाए त मूंखे चाचो खूनी ॾाढो प्यारो आहे पर अॼु ख़बर पई त अम्मा जो रोअण सॼो ड्रामो हुयो झाका साहब रोड सिधो लॻो पियो आहे तूं वती तो झाका हणंदो छो शिवकोरी रस्तो त सही आहे पर मुंहिंजे सिस्टम में फॉल्ट आहे अरे पोइ वॾा झापा बाबा सिस्टम सही करा न मुंहिंजो हलण ठीकु कोन थियो न सिपाही शिवकोरी मूं नंढे हूंदे पोलियो जा फुड़ा कोन पीता हा जीअं तुंहिंजी अखियुनि जी बीमारी आहे न मुंहुं में इहा ई बीमारी आहे मुंहिंजे हलण में फॉल्ट आहे जीअं तुंहिंजी अखियुनि में फॉल्ट आहे पोइ भला मिठाई त वठ न छा लाइ अखियुनि में फॉल्ट थियण जे लाइ न न बाबा न न अखुनी आहे न जेल मां आज़ाद थी वियो आहे उन जे लाइ मिठाई वठूं मता खून जे मुंह चढ़ियो ई अच्छा बा मुंह ख़राब थी वियो अथसि या मोचड़नि में असांजे रिपोर्टनि ते हू खजी वियो इन लाइ असां ते हू कावड़े वेठो आहे ओ वॾा जेल मां निकिरण खां पोइ माण्हू नेक निमाज़ी थी वेंदो आहे बसि रुगो दुआऊं कंदो आहे अलाह हाणे वरी पुलिस जे न 7 पुत्रनि खां बचाइजांइ पोइ वरी जेकॾहिं का ज़माने जी हवा अहिड़ी लॻी वञे पोइ वरी उन रस्ते ते हली पवंदा आहिनि फ़िलहालु जॾहिं हू रस्ते ते अचे त पोइ मुंहिंजे ख़्याल में पाण खे हलणु घुरिजे न बा मूंखे डप थो थिए अरे वॾा छॾ डप खे तूं रुगो मिठाई ॾेई वठ मिठाई मिठाई टेस्ट करण लाइ अजे तोखे शुगर आहे वॾा तोखे शुगर आहे वरी न फाको करी खूनीअ लाइ वठ खूनीअ लाइ असां चओ मिठाई वठूं मिठाई त खूनी वठी अचे जो सज़ा खां बची वियो आहे हू न त जेको असां खून जे ख़िलाफ़ रिकॉर्ड ॾिनो हो न उन मुताबिक़ खूनी त छा पर खूनी जे 7 नसलनि खे बि सज़ा मिली वञे अरे वॾा आस्ते आस्ते इहा ॻाल्हि वात फाड़े न कर किथे माण्हू असांखे यो घोड़ी न कंदो इहो त सरकारी कमु कयोसीं न जेकॾहिं लिक छुप में कयोसीं त पोइ भला छा थी पियो केरु छा थो करे केरु छा करणु वेंदो सभु रिपोर्ट असां ॾेई छॾी आहे
खूनी ॾिस केॾा गैर कानूनी कम कया पोइ बाज़ार थी वियो न छा थियो हा असां एॾो वॾो कमु कयोसीं हेॾी रिपोर्टिंग कईसीं हिननि जे पोयां भॻासीं फुल रिपोर्ट ॾिनीसीं वॾड़नि खे जेके मथे वेठा आहिनि पोइ भला छा थियो असांखे कोकिड़ो मिलियो को हिते मिलियो को हिते मिलियो कुझु बि कोन मिलियो न शाबाशी मिली पोइ हिन खां बहितर न आहे त असां बि रोज़ड़ी कयूं मरी आहियूं छह ॿार अथमि केरु पालींदो तुंहिंजो मतिलबु त असां बि खूनी वारा कमु कयूं ओ भाउ केरु थो चए तूं खूनी जहिड़ा कम कर बसि रुगो खूनी जहिड़े माण्हुनि सां यारी रख यारे इन करे चवे थो त मिठाई वटि त खूनी ॾे हलूं वास्ता वठंदा वॾो बेनिफिट मिलंदो हा जेका संगत जी सलाह ठीकु आहे हलिया वाह उस्ताद वाह हाणे सफ़ा मन लॻो पियो आहीं सॼो ॾींहुं दुकान ते वेही माशाल्लाह मोतबर लॻो पियो आहीं मता न वञी उस्ताद ई असांजी महिनतूं अथई न त तोवारो सोरो तोखे गाह ई कोन विझई आहे छोड़े गाह न विझियां मूंखे रोज़ मिनतूं कंदो हो त दुकान ते वे पर मां न पियो वञांसि हल माना त असांजो महिनतूं इहे सभु बुराई कान वयूं न बाबा तव्हांजी बि महिरबानी तव्हां बि कम खे वाह जो पटियो आहे हा ईअं मञ न उस्ताद वो असांजी महिनत जी मिठाई केरु थो खाराई असांखे हा मिलंदी हुकुम कयो ॾियांव थो ॿ टे खट मिठा छा यादि कंदो कयो वाह त मिठो उस्ताद असां तोखे ॿार नज़र था अचो खरी मिठा खाईंदासीं बाबा खट मिठनि मां पूरी नथी पएव न लाई बि मुंहिंजे दुकान ते पई आहे चओ त लाई बि ॾियांव तिरनि जी लाई अथव बाबा कमाल कंदी बाक़ाइदे वाह उस्ताद वाह जो क़दुरु कयो थी असां हेॾनि मुड़ुसनि जे लाइ खट मिठड़ा ऐं लायूं रखियूं अथई असांजे लाइ न बाक़ी छा कयांव उस्ताद मानी खाईंदासीं सोबो रोड वारी होटल असुल संगुल ते वेही अच्छा मानी खाईंदो छो उस्ताद ॾियारी थो खणी भला मानी में महांगा आऊं छा 2-3 ॾींहं तव्हां बि तरसो न त कुझु चाचा मूंखे कमाए त ॾिया न उस्ताद इहे 2-3 ॾींहं कंहिं ॾिठा आहिनि उस्ताद इहे ज़मान भारी वारी ॻाल्हि न कंदो कर अॼु जो कमु अॼु थियणु घुरिजे हा शाम हलंदासीं चाचो बि कोन्हे को मूंखे दुकान बि खोलणो आहे कोन्हे त छा थी पियो तव्हां त आहियो न अरे दुकान ते केरु वेहंदो अॻे ई देरि थी वई आहे उस्ताद घड़ी खनि दुकान बंदि हूंदो त छा थी पवंदो हींअर मंझंदि टाक लॻी पई आहे जे ग्राहक मोटी आहे त ख़ैरु आहे उस्ताद अधु कलाक जी ॻाल्हि आहे जल्दी हली मानी खाई मोटी था अचो न ठीकु आहे यार जे तव्हां ज़िद कयो था त ठीकु आहे ईअं ई था कयूं अचो राजू तोखे ख़बर आहे चाचो खूनी 5 वक्त नमाज़ी थी वियो आहे सुठी ॻाल्हि आहे पर इहा नमाज़ जेल जे डपे करे तो पढ़ई पर पढ़े त अल्लाह सां ई लाथो न अल्लाह साईं जो फरमान आहे त पंहिंजे लाइ नमाज़ पढ़ो नमाज़ पढ़ण सां भलाई थींदी बेशक राजू बेशक अल्लाह का साञे ॾे चाचे खूनीअ खे त नमाज़ पियो पढ़े इहा ई नमाज़ भलाई जे रस्ते ते वठी वेंदसि आमीन मुंहिंजो त पीउ बि इहो ई आहे ऐं चाचो बि इहो ई आहे पर काल्ह खां वठी चाचो खूनी घर कोन आयो आहे घर वरी कीअं ईंदो अम्मा जहिड़ो जो करे आई अथसि मासी सफूरा चाचे खूनी सां जहिड़ो कयो हा छो खूनी गुम थी वियो त मासी सफूरा जो त साह पियो वञे सॼो ॾींहुं पई रोए मूंखे त ईअं लॻे थो त अम्मा जो रोअण ॾेखाओ माण्हुनि खे बि ॿुधाए त मूंखे चाचो खूनी ॾाढो प्यारो आहे पर अॼु ख़बर पई त अम्मा जो रोअण सॼो ड्रामो हुयो ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त मासी सफूरा चाचे खूनी सां पहिरें ॾींहं खां जहिड़ो करे आई आहे जहिड़ो छा मुरागी मना करे आई अथसि त असांजे घर न ईंदो कर तुंहिंजो असां सां को बि तालुक न आहे अम्मा जो इहो रवैयो मूंखे सम्झ न आयो मासी ईअं छो कयो इन जो सबबु कहिड़ो थी सघे थो इहा त अम्मा जे चवण ते खई अथसि न मिसाल छा इहो ई त खूनी सां वास्तो ख़तम कर त असां शादी कयूं खूनी जे करे ई त रेस रांदीको मूंसां शादी नथो करे थी सघे थो पर न जेकॾहिं ईअं हुजे न त रेस रांदीको खूनी ज़मान ते न कराया राजू छा आहे हल त हलूं छो हेॾा 2 माण्हू पिया अचनि थी सघे तो पीरू जा हुजनि यार आऊं तव्हांजे चवण ते खूनी ॾांहुं वियो हुअसि पोइ ॾे ख़बर सुर बुर ॾिनई न बा सुधो जवाबु ॿिन्ही ॻाल्हियुनि खां चई न पैसा ॾींदुसि ऐं न वरी संग ऐं जे पैसा ॾींदुसि सो बि किस्तनि में 300 रुपया महीनो 300 रुपया महीनो किस्त यार वॾो को लाभ आहे जेल काटण जे करे अञा बि 2 हथ मथे थी वियो आहे पीरू पोइ असां ॻाल्हायूंसि फ़ाइदो कोन्हे गुलू अदा पीरू वरी बि माण्हू जो फ़र्क़ु थींदो आहे बाबा अदा फैज़ू मन पंहिंजी ॻाल्हि हुनखे सम्झ में अची वञे गुलू सुञो टाक जो खूनी त पैसा ॾींदो कोन मजबूरीअ संग वठणो पवंदो माना त तूं मजबूरी में संग वठी आई शादी करण थो चाहीं मजबूरी में मां न
पर खूनीअ वारा संग ॾींदा। अड़े उनजो बि इनकार कयो अथनि। संग त सफुरा वटि आहे न, को खूनीअ वटि त कोन्हे न। ॿुधो आहे त घणनि खां ई पैसा वरिता अथसि इन संग जा असरे। मतलब त जहिड़ो करे छोकिरी खणणी पवंदी। आख़िरी रस्तो इहो ई आहे। आऊं त चवां थो सांझे कयूं अला त्वार मतां सफुरा सेवतीअ खे कढी न वञे। कोन कढंदी हुननि ते नज़र रखणी पवंदी, न त पोइ हणूं था बंदूकुनि खे तेल। Pata.